अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। फ्रेंड्स, मायरा किचन में अॼु असां तव्हांजे लाइ चिकन मसाला कीमा जी रेसिपी खणी आया आहियूं। ही चिकन मसाला कीमो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 3/4 कप ऐं कटियल बसर विझूं था 1 कप। हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली खां तेज़ बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं पचाइण खां पोइ असां विझूं था थूम ऐं अदरक जो पेस्ट 1.5 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 1 मिनट जे लाइ हल्की खां विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था कटियल सावा मिर्च 2 टेबल स्पून ऐं तक़रीबन 1 मिनट जे लाइ पचाईंदासीं। 1 मिनट ताईं हल्की खां विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था मुर्गीअ जो कीमो 750 ग्राम्स ऐं हाणे असां विचोली खां तेज़ बाहि ते पचाईंदासीं जेसि ताईं त मुर्गीअ जो कलर चेंज थी वञे। जी फ्रेंड्स, मुर्गी जो कलर तब्दील थी वियो आहे त हाणे असां विझूं था हेड 1/2 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1 टीस्पून, कटियल टमाटा विझूं था 1 कप ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की खां विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं पचाइण खां पोइ हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था जीरे जो पाउडर 1 टीस्पून ऐं गरम मसाला पाउडर आहे 1/2 टीस्पून, कटियल सावा धाणा विझूं था 1/3 कप ऐं हाणे ढकु ॾेई करे मज़ीद 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार चिकन मसाला कीमो सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहे। असां कयूं था चिकन मसाला कीमे खे डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।